त तोखे ॾिसंदे थिए वेसा ॼाणे ख़ुदा सिंध जीअंदी सदा, सिंध जीअंदी सदा। साईं जीएम सैद 1972 में जॾहिं नए पंहिंजे सियासी सफ़र जी शुरूआत कई त पुराणे दौर जा जेके बि उन जा सियासी दौर जा साथी आहे उहे सभु उनखे छॾे विया ऐं साईं पंहिंजी सियासत जो मर्कज़ जेको आहे उहो सिंध जे तालीमी इदारनि खे बणायो ऐं साईं चवंदो त जॾहिं मां सिंध जे नौजवाननि सां ॻाल्हायां थो त उन्हनि सां ॻाल्हाइणु माना याकूती खाइण। सो असां वटि जीअं सिंध में एॾो की हिन असांजे प्रोग्राम में असांजा नौजवान अॻुवान सिंधी स्टूडेंट फेडरेशन जा कारकुन मौजूदु आहिनि ऐं आउं सिंधी स्टूडेंट फेडरेशन जे नायब सदर मोहतरम सतार मेमण खे गुज़ारिश कंदुसि त उहो अचे ऐं तव्हां सां मुखातिब थिए। सतार मेमण नायब सदर सिंधी स्टूडेंट फेडरेशन। यानी हिकु तकरीर उन खां पोइ ॿी कटजी वई न है न। हा हे हले थी पई ॾिसो न न मूंखे ॾेई छॾियो न ये आगे ही गुम थी। खरखणा लाहे सुख न सुता कॾहिं, खरखणा लाहे सुख न सुता कॾहिं, ओसीड़ो आहे खाहुरनि खे पंध जो। जीअं त साईं जीएम साहिब जी 117 जनमॾींहं जी ऐं 116 सालगिरह ते आयल सभिनी सिंध जे साॼावंदनि ऐं मुअज़्ज़ज़ महिमाननि खे अस्सलाम वालेकुम। जीअं सिंध जीअं त अॼु जीएम साहिब जी सालगिरह आहे ऐं अज़ीम माण्हुनि जी जेकी सालगिरह आहे उहा न सिर्फ़ु केक ई कटिंग सेरेमनी थींदी आहे पर उन सां गॾु असांजा सिंध जा रहबर ऐं हिन धरतीअ जा अॻुवान ऐं हिन धरतीअ जी सेवा कंदड़ ऐं बाशऊर नौजवान ऐं भेनरूं गॾु थी करे हिते उहो नस्ल जो जीएम साहिब ख्वाब ठहियो त मां हिते सिंध स्टूडेंट फेडरेशन जी नुमाइंदगी कंदे मां सम्झां थो त शागिर्दनि जे बुनियादी हक़नि ते ॻाल्हायां, छो जो सियासी रहनुमाई असांजा बुज़ुर्ग अॻुवानी करे सघनि था ऐं उन लाइ जंहिं सिंध जे समाज जे हेठि असां जेको सिंध स्टूडेंट फेडरेशन कमु करे पई त दुनिया में ॾिठो वञे त शागिर्दनि जा जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ हक़ हूंदा आहिनि पर उन मां बेसिक जेके असांजा राइट्स आहिनि जेके मां कल्ह यूनाइटेड नेशन या जेको इंटरनेशनल स्टूडेंट काउंसिल आहे या इंटरनेशनल स्टूडेंट जेके यूनियन पॉलिटिक्स थिए थी त उन में जेको शागिर्दनि जो जेको बुनियादी मक़सदु आहे त उन्हनि खे राइट टू एजुकेशन ॾिनी वेंदी आहे ऐं उन्हनि खां राइट टू लर्न ऐं मुख़्तलिफ़ फेयर असेसमेंट क्वालिफाइड टीचर ऐं जेको आहे सो सपोर्ट डिफरेंसिस जे बुनियाद ते जेको डिफरेंशिएट मीन्स की असां वटि जेको डिस्क्रिमिनेशन थिए पई असां वटि शागिर्द मेल ऐं फीमेल जे विच में जेकी डिस्क्रिमिनेशन आहे उनखे दुनिया ख़तमु करे चुकी आहे पर अञा असां अॼु बि पंहिंजी भेणुनि खे स्कूल में न मोकिलियूं था त जीअं जेकॾहिं उहा तइलीम पढ़ाईंदी त उनजो जेको स्टेटस आहे उहो घटि थी वेंदो। त जेको सिंध स्टूडेंट फेडरेशन जो इहो ई मक़सदु आहे त असांखे इहा डिस्क्रिमिनेशन ख़तमु करणी आहे ऐं जेके शागिर्दनि जा जेके बुनियादी मसइला आहिनि उन्हनि खे असांखे हल करिणो आहे, उन्हनि लाइ असांखे गॾु थियणो आहे, हिकु आवाज़ु थियणो आहे। त मां सम्झां थो त असां में सिंध सां जेके दरबदर मसइला आहिनि त उन्हनि ते वेही करे असां डिस्कस कयूं। सिंध स्टूडेंट फेडरेशन चाहे थी त असां सां नौजवान नस्ल गॾु थिए ऐं जेके असां सां मुख़्तलिफ़ मसइला आहिनि स्टूडेंट यूनियन जो मसइलो आहे असां वटि टेस्ट पैटर्न जेके थियनि था उहे हिकु जहिड़ा न पिया थियनि। जेकॾहिं मयार सिलेबस जेकॾहिं डिफरेंट आहे, प्राइवेट स्कूल जो डिफरेंट आहे, गवर्नमेंट इदारनि जो सिलेबस मुख़्तलिफ़ आहे त मां सम्झां थो त इहो रियासत जो हिकु अनइक्वल डिस्ट्रीब्यूशन ऑफ सिलेबस जेको थिए पई त इहो बिल्कुलु नाजाइज़ आहे। उन खां अलावा असांजे उस्तादनि सां जेके तव्हां ॾिसो पिया त केतिरा मसइला थियनि पिया जेकॾहिं हू हिकिड़ो स्ट्राइक कनि था पंहिंजे हिकु राइट वठण लाइ त उन्हनि सां नाजाइज़ियूं थियनि थियूं। सिंध स्टूडेंट फेडरेशन भरपूर उन्हनि जी मज़म्मत करे थी ऐं ॾिसो जेकॾहिं उहे उस्ताद जेकॾहिं रोड ते वञी जेकॾहिं पंहिंजे ग्रेड जे लाइ स्ट्राइक कनि था, पंहिंजी प्रमोशन जे लाइ स्ट्राइक कनि था ऐं उन्हनि ते जेकॾहिं पुलिस ऐं रियासत जेकॾहिं लठबाज़ी करे थी पैदा करे सघनि था।
उहे इदारनि में वञी उहे छा ॿुधाइनि था त असांजी रेस्पेक्ट छा आहे। हिकु जेको टीचर आहे, उस्ताद आहे, उहो नसुल तयारु कंदो आहे, उहो फ्यूचर असांजो मुस्तक़बिल तयारु कंदो आहे, नौजवान नसुलनि खे पंहिंजो दर्स ॾींदो आहे त जेकॾहिं उहो ई उस्ताद जेकॾहिं पंहिंजी प्रमोशन जे लाइ, पंहिंजे स्केल जे लाइ लठो खाए त मूंखे ॿुधायो त उहो स्कूल में वञी छा ॿारनि खे पढ़ाए सघे थो। त सिंध स्टूडेंट फेडरेशन उन्हनि जी भरपूर मज़म्मत करे थी। उनखां अलावा असां वटि ॾिठो वञे त स्कूल में जेको असांजो एनवायरमेंट आहे, प्राइवेट इदारनि में हाई फाई जेके असांजा ॿार जेके वञनि उहे पढ़नि था, ऐं ग़रीब तबिको जेको आहे गवर्नमेंट इदारनि में वञूं था त उते असांजा जेके उस्ताद आहिनि ऐं जेके लेक्चरर्स आहिनि उहे प्राइवेट इदारनि में वञी शाम जो ट्यूशन पढ़ाइनि था ऐं त हिन सालगिरह साईं थींदी तमामु बहितरीन ॿुधायो वियो त साईं जो फ़लसफ़ो, साईं जेकी सोच ॾिनी या साईं जेको पोरियो कयो त असां मूंखे उन मां सिखणु घुरिजे त उन्हनि शागिर्दनि सां गॾु वेही करे जेकॾहिं चए थो त मां जेकॾहिं शागिर्दनि सां गॾु हूंदो आहियां त मां ॼण खथूरी पियो खावां। त इहो ई असांजो स्टूडेंट आहे, इहो ई असांजो नौजवान नसुल आहे। असां वटि 90% स्टूडेंट या असां वटि नौजवान यंग जनरेशन आहे, दुनिया में कंहिं वटि बि कोन्हे का। पर बदकिस्मती सां शागिर्दनि खे न पियो वञे, उन्हनि खे इहो न पियो हक़ ॾिनो वञे त उन्हनि खे पॉलिटिक्स बि सिखणी आहे। छो असां खां वठी हायर सेकेंडरी ताईं एम कैट साइंस जी स्टडी ॾियनि था, पर अञा ताईं असां को साइंसदान पैदा न करे सघिया आहियूं। त छा मसइलो आहे? साइंसी तइलीम ॾिनी वञे थी त सियासी तइलीम छो न ॾिनी वञे? जेकॾहिं वाकई सियासी तइलीम एतिरी ख़राबु आहे त पोइ असांखे इहे वज़ीर आज़म छो पैदा कयूं था, इहे मिनिस्टर छो पैदा कयूं था? त स्टूडेंट यूनियन इहो वाहिद हल आहे जेको असांजे शागिर्दनि लाइ हिकु नर्सरी पैदा थींदी ऐं उहे यूनिवर्सिटी में जेकॾहिं वेही करे उहे सुठी सियासत जेके नथा करे सघनि त उहे सुठे इदारनि खे कीअं हलाए सघनि था? असांजी पॉलिसियूं केरु ठाहींदो आहे? असांजी जेकॾहिं शागिर्द जेकॾहिं सुठे तरीक़े सां सियासत सिखंदो ऐं सियासत में जेकॾहिं अमलनि तौरु जेकॾहिं हूंदो त उहो सुठियूं पॉलिसी ठाहे सघे थो, हिन माहौल खे ख़ुशहाल बि करे सघे थो, हिन माहौल जी इंडस्ट्रीज़ खे असांखे हलाए सघे थो। त इहो ई असांजो शागिर्द आहे। त मां सम्झां थो त असांखे इन्हनि ते बि गौर फिकर करणु खपे। हिकु ॿी जेकी नाजाइज़ी असां सां थिए पई त असां जेकॾहिं स्टूडेंट पास आउट थियूं था यूनिवर्सिटी मां त असांखे मुख़्तलिफ़ टेस्टूं ॾियणियूं पवंदियूं आहिनि। NTS, CTS, PTS डिफरेंट असां वटि 7 टेस्टिंग सर्विसिस आहिनि, उहे हज़ारनि में असां खां फीस वठनि थियूं। छा इहो हुननि जो राइट आहे? जेकॾहिं इहा गवर्नमेंट जेकॾहिं चाहे थी त असांखे 5 साल खां वठी 16 सालनि ताईं हुनखे बेसिक एजुकेशन ॾियणी आहे। उनखां अलावा जेकॾहिं जॉब बि असांजी रियासत जो स्टेट जो हक़ आहे त पोइ असांखां टेस्टिंग जेकी आहे त उहे असांखां पैसा छो वठनि था पिया? 1000 रुपया फीस आहे। हिकिड़ी जेकॾहिं नौकिरी आहे उन ते 50,000 खां 30,000 शागिर्द जेकॾहिं हिकिड़ी टेस्ट ॾियनि था, उन में जेको आहे 1000 फीस ॾिए थो। त मूंखे ॿुधायो त ग़रीब शागिर्द असांजो कीअं अॻिते ईंदो? हिकिड़ी टेस्ट ॾियणी सी, उनखां पोइ जेकॾहिं वरी उनखे हिकिड़ी रिक्वायरमेंट हूंदी आहे त वरी उन लाइ अलॻि टेस्ट कराईंदा आहिनि, वरी शागिर्दनि खां मुख़्तलिफ़ फीसूं वठंदा आहिनि। हाणे रिसेंटली ॾिसो त 1500 सिंध पब्लिक सर्विस कमीशन में लेक्चरार जूं जॉब आहिनि, इन ते 5 लख उम्मीदवारनि फॉर्म भरिया आहिनि। इहो 6 सालनि खां इहे जॉब्स न आयूं आहिनि। अनएम्प्लॉयमेंट रेशो असां वटि वधियो आहे ऐं उन जी 500 रुपया फीस आहे। त हिसाब लॻायो त उहे किरोड़ में पैसा थियनि था। उहे पैसा काॾे वञनि था? जॾहिं त शुरूआति में असांखे TAD ॾिनो वेंदो हो त जेकॾहिं तव्हांखे टेस्ट जेकॾहिं आउट ऑफ सिटी ॾियणी आहे त उनखे शागिर्दनि खे TAD ॾियनि। त मुंहिंजो ख़्यालु आहे त इहे जेके बि असां सां मसइला थियनि पिया उन मसइलनि खे हल कयो वञे। ऐं मां शागिर्दनि खे बिल्ख़ुसूस दावत ॾियां थो त सिंध स्टूडेंट फेडरेशन खे जॉइन कनि ऐं असांजो साथ ॾियनि त हीअ जीअं GL साहिब जो जेको ख़्वाबु हुयो त नौजवान गॾु थिए ऐं सुठी पॉलिटिक्स, असांजो इहो ई ख़्यालु आहे त बहितर तइलीम, बहितर सियासत। आख़िर में हीउ जेको आहे असांजो दोस्त अॼु उहो असां सां जेको शामिल न आहे, मां हुननि जे नज़म जी चंद बंदि पढ़ी मां पंहिंजी जाइ वठंदुसि। वन वञी तारीख़ डोले में भरे, वन वञी तारीख़ डोले में भरे, हार पंहिंजे जिस्म ते मेरान जड़ा, हार पंहिंजे जिस्म ते मेरान जड़ा। तू न को कातिल न को मक़तूल आ, तू न को कातिल न को मक़तूल आ, तू न को ज़ालिम न को मज़लूम आ, तू न कंहिं मज़हब जो आ दुश्मन मियाँ,
तू अमन जो बाग आ धरती ते तू ॾिनो हो सिर पंहिंजो साज़न मथां तोखे मज़हब जी ज़रूरत आ किथे तोखे मज़हब जी ज़रूरत आ किथे तू गुनाहनि ऐं सवाबनि खां मथे तू गुनाहनि ऐं सवाबनि खां मथे तू मज़ारनि ऐं मीनारनि खां मथे ॾिठो अंधारनि में बणे ॾियो भरी तू ॾिनी हुई रोशनी धरतीअ खे तू न अरगोन ऐं तरखान आ तू न अरबस्तान या ईरान मां तू त कारून झर जो रूपलो कोली आ तू त कारून झर जो आहीं रूपलो तू त ॾाहिर जे अंदर जी हौसलो तू त मोहन जे दड़िए जो मान आ तू त मकड़ीअ में मचियल तूफ़ान आ तू रनीअ जे कोट जी पहचान आ तू ई दोदो तू ई दुल्हा खान आ तू ई ईंदड़ जी जंग जी आज़ान आ तू ई आज़ादीअ जो इम्कान आ तू रुगो होशू खे उस्ताद पंहिंजो कर तू रुगो होशू खे उस्ताद कर पोइ ॾिस कीअं नथो जर्नेल डरे वन पंहिंजी तारीख़ डोले में भरे हार पंहिंजे जिस्म ते मीरांजड़ा वन वञी तारीख़ डोले में भरे हार पंहिंजे जिस्म ते मीरांजड़ा जी